लीमा ॾे ख़बर बचोला खे वठण वञी थो। हिनखे सिजावल खां पादर हणाया उहो हे सुधरंदो, ईअं ई मुंहिंजी पचर ई न छॾींदो। ॿुध सोची छा थो ॿुधा जेके कमकार आहे त मूंखे ॿुधा, मां बि वेठो आहियां बा बहादुर। हा सालू हे सॼे पाड़े जो आहे, हिन जी मदद तूं अकेलो छो करी बाबा, मां बि आहियां न आहे। सालू ऐं मखण, तव्हां सच में मुंहिंजी मदद करणु चाहियो था? हा हा छो न, अखियुनि सां, हथनि सां, दिलि सां, पेरनि सां, टंगुनि सां सॼो सारो मां तुंहिंजी मदद करणु चाहियां थो, पर तूं चाही त आहे। हा आहे, बिल्कुलु आहे। सोरहान आहे, पाड़े जो आहे, असां मदद न कंदासीं ॿियो केरु कंदुसि। यार सिजावल जा पोइ मोकिलियो त माई खे वठी वञे। ऐं जॻ खां मंडो लॻो पियो आहियां, हली कोन थो सघां। अहिड़ो को डॉक्टर बि कोन्हे जो मुंहिंजो इलाज करे। हे टियों चौथो महीनो नकुरी दवाऊं पिया था ॾियनि। हाणे इहा दवा त मूंखे लॻे ई कान थी। हाणे इहा मुंहिंजी मदद करे त करे केरु, जेको वञी मुंहिंजी घरवारी खे वञी वठी अचे। नंढड़ी ॻाल्हि जे करे लीमा परेशान थियो, मां बाक़ी छा लायां। हिन सां गॾु बाबा आया, हिनखे अकेलो न सम्झ। पोइ छा तव्हां बचुल खे सुभाणे वठी ईंदव? तव्हां ते एतबार त कोन थो अचे, छो जो 2-3 चकर मूंसां विड़िया आहियो। मां तव्हां ते यकीन कोन थो कयां, पर ॿिली ख़ुदा खे मञो, कुझु हिन मंडे जो ख़्यालु कयो। सुभाणे छा लाइ? हींअर ई हुकुम कर त निकिरी था पऊं। हींअर देर थी वई आहे, सिज लहण वारो आहे। तव्हां ई कयो, सुबुह जो सवेर वञो ऐं नाश्तो नेरनि करे वञो, छो जो तव्हांखे पादर खाई वरी वापसि अचणो आहे। मुंहिंजो मक़सदु आहे। पादर? छाजा पादर? ड्रिजो न, मुंहिंजो मतिलबु आहे सुबुह जो सवेर वेंदो न, बचुल खे वठी ऐं मोटी अचो। ऐं पादरनि खां छाजे लाइ इहा ॻाल्हि दिलि मां घटी छॾियो। हा हा तूं आज़ाद हई, ॿ वेहाणा हेठां ॾेई वञी सुम्ही पओ। बचुल ॼाणे मां ॼाणा, मां ज़रूर वेंदुसि बचुल खे वठण। कीअं मखण हलंदे न? न यार, मां सोचां थो त दाल में मूंखे कारो नज़र थो अचे, इन जे करे हरू भरू दाल नुक़सान करे विछे। मां दाल खाइणी पचाए छॾी। तूं ॼाण, बचुल ॼाणे, दाल ॼाणे आहे। दाल में कारो हुजे या सॼी दाल कारी हुजे, मां बचुल खे वठण वेंदुसि वेंदुसि वेंदुसि। वञू वञू वञू। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।